सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख सिंधी दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुखातिबु आहियां। अव्हां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम पहुचे। जिन बि दोस्तनि अञा सूदो मुंहिंजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे उन्हनि खे ॿीहर गुज़ारिश आहे त चैनल सब्सक्राइब कयो, पंहिंजनि दोस्तनि सां शेयर कयो, वीडियोज़ लाइक कयो। इन सां असां ही पंहिंजी ॻाल्हि ॿोल जेका सिंध बाबति, सिंध जी तारीख़ बाबति, उहा वधि खां वधि साथियुनि ताईं पहुचाए सघंदासीं। सिंध जी तारीख़ ते पाण मुख़्तलिफ़ जेके सिंध जी तारीख़ जा दौर आहिनि उन ते ॻाल्हाईंदा रहिया आहियूं। कोशिशि कई आहे त माज़ीअ में जेकी दरबारी लेखकनि, बादशाहनि जे सनाख़वान लेखकनि तारीख़ूं लिखियूं, उन्हनि खां हटी करे असुल अवामी तारीख़ अवां ताईं पेश कयूं। अवामी जिदोजहद जो सचो ऐं सरबस्तो रुख अवां ताईं आणियो। जेके तारीख़ूं लिखियूं वयूं उहे बादशाहनि जे सनाख़वाननि, हमले आवरनि जे जेके उन्हनि सां आंदल उन्हनि जा पघारदार लेखक हुया, उन्हनि जूं लिखियल आहिनि। उन्हनि में सिंधी माण्हुनि जी जिदोजहद खे, उन्हनि जे वेड़ खे चोर दाड़ियल फोरूअ जी वेड़ करार ॾिनो वियो, जॾहिं त इहे आज़ादीअ जूं जंगियूं हुयूं। ख़ासि करे सिंध में अरगोन, तुरखान ऐं मुग़ल दौर इंतिहाई भयानक दौर रहिया आहिनि, जिन में सिंधियुनि सां तमामु घणा ज़ुल्म कया विया, कीस कया विया, ज़्यादतियूं कयूं वयूं। इन ई दौर में सिंधियुनि वधी चढ़ी जिदोजहद कई, धारे दुश्मन सां चोटूं खाधियूं, पाण बि क़ुर्बान थिया ऐं हुननि जूं सिसियूं बि लाथियूं। शाह बेग अरगून आहे या उनजो पुटु शाह हसन अरगून आहे, उनखे धारियुनि तारीख़ नवेसनि छा लिखियो आहे? आदिल, इंसाफ़ कंदड़, अदुल कंदड़ हुक्मरान। पर हुननि सिंध में छा कयो, सिंध ते कब्ज़े बैदि सिंधियुनि सां कहिड़ा कूड़ कया, उहे संदनि ई तारीख़ुनि में लिखियल आहिनि। असां अव्हांखे ॿुधायूं त हुननि खे धारियल तारीख़ नवेसनि जंहिं नमूने सां पेश कयो, उहो हुननि जो उहो रुख हो जेको संदनि सनाख़वाननि वटि, पर अवाम वटि, सिंध जे माण्हुनि वटि हुननि जो ज़ालिमाना ऐं सफ़ाकाना चहिरो मौजूदु आहे। शाह बेग अरगून 11 महरम 927 हिजरीअ ते जॾहिं सिंध फ़तेह कई ऐं ठटे में दाख़िल थियो त 11 महरम 927 हिजरीअ खां 10 ॾींहंनि ताईं, माना 20 महरम ताईं ठटे में कोस कयो। माना हू आरिसर थो चवे पंहिंजे किताब में सर में सांझीअ वीर में लिखे थो त हू मौत जे देव जे सूरत में दाख़िल थियो ठटे में। अरगून ऐं तुरखान सिपाही वहशी दर्दन वांगुरु ठटे में दाख़िल थिया। हुननि में इंसानियत जी का भूई कन हुई। हुननि 11 महरम 927 हिजरीअ खां 20 महरम ताईं ठटे खे निंधड़ को सम्झी लुटमार कई, सिंधी माण्हुनि जी तज़लील कई, ॿारनि बच्चनि समेत माण्हुनि खे क़ैद कयो, क़त्ल कयो, वॾे पैमाने ते खून रेज़ थी। तारीख़ ताहिरी में लिखियल आहे त जेकी होलनाक तबाहियूं ठटे वारनि ते शाह बेग अरगून हथां नाज़ुल थियूं, उहे ठटे वारनि जे ख्वाब ख़्याल में कीन हुयूं। उन्हनि खे ख़बर न त अहिड़ो दबदबो ईंदो जेको हीअं माण्हुनि जो कीस कंदो, माण्हुनि खे आज़ारींदो। टिलटीअ जी जंग खटण खां पोइ पूरे टल्टी शहर खे न सिर्फ़ु अरगूननि लुटियो ऐं फुरियो, पर सोढनि, सहतनि ऐं समन जे मुहबे वतन लश्कर जे बचियल सिपाहियुनि जो कोस कयो। माना जॾहिं जेकी माण्हू हिननि सां तुरखान अरगूननि सां विढ़िया, जंग में शिकस्त खाधनि, उन्हनि खे ॻोल्हे ॻोल्हे मारियो।
जंहिं बैदि शाह बेग आख़िर में सॼे टर्की शहर खे बाहि ॾेई साड़ाए छॾियो। बाग़बान परगिणे जे माछियुनि जिन शाह बेग जे गाज़बाना फतेह खे तस्लीम न कयो, तिन खे शाह बेग न सिर्फ़ क़त्ल कयो पर उन्हनि जा घर ऐं क़िला टहिराए छॾिया। ज़रई जेके फ़सुल पोखियल हा उन्हनि खे बाहियूं ॾियारे छॾियूं। इन खां सवाइ जेके नारनि में नार जेके पाणी कढंदा हुआ खूहनि मां, उन्हनि में जेके उठ वहंदा हुआ उहे 1000 उठ बि काहे पिया। माना फुर्र जो अंदाज़ त ॾिसो, घर फुरियनि, महिलातूं फुरियनि, क़िलनि मां फुर्र टकियनि, पर उठ बि काहे पिया। अरगून धारी जे कबीले जे 47 सरदारनि खे, धारी जो कबीलो वरी तव्हांखे ॿुधायां त अरगुन धारी जे कबीले जे 47 सरदारनि खे क़त्ल कराए छॾियो। बखर जे बदनाम ज़माना खूनी बुर्ज तां क़त्ल करे उन्हनि जा लाश हेठि उछलाए छॾिया। अरगूननि जतोयुनि जे 42 ॻोठनि जे सभिनी मर्दनि, औरतुनि ऐं ॿुढनि खे न सिर्फ़ क़त्ल कयो पर उन्हनि जे ॻोठनि खे बाहियूं ॾेई साड़ाए छॾियो। छाजे करे? जो हू संदन सां विढ़िया हुया, हू हमले आवर सां विढ़िया हुया। अरगूननि वतन दोस्ती ऐं क़ौम परस्ती जी ॾोह में मख़्तूम बिलावल खे घाणे में पीड़ाए छॾियो। माना हुननि छा न कयो। मिर्ज़ा शाह हसन अरगून जेको शाह बेग जो पुटु, तख़्त ते वेहण शर्त ठटे ते हमिलो करायो। इन हमले बाबति तारीख़ ताहिरी में लिखियल आहे त ठटे में शाह हसन एतिरे क़दुरु क़त्ल ऐं गारत कयो जो हामला औरतुनि जे पेटनि मां ॿार कढी उन्हनि खे नेज़नि जे अणियुनि में टुंबियो। माना करबला जहिड़ो हिते केस थियो, जीअं करबला में नेज़नि ते इमामनि जा सिर लटकाया विया, खयां विया, अहिड़े नमूने ठटे में शाह हसन हामला औरतुनि जे पेटनि मां ॿार कढी उन्हनि खे नेज़नि जे अणियुनि में टुंबियो। को बि माण्हू अरगूननि जे वर चढ़ंदो त उनखे क़त्ल करण में अरगून देरि न कंदा हुया। सिर्फ़ु ॾोह इहो हूंदो त सिंधी हुया। शाही ख़ानदान जूं औरतूं ऐं ॿार घणे भाङे मुग़लनि जे डप खां दरिया में ॿुॾी मुआ ऐं रहियलनि खे क़ैद ऐं बंद में तकलीफ़ूं ॾिनियूं वयूं। माना हू हिक ॿिए खे कोन छॾींदा हुया। सॼे मुल्क में तबाही ऐं बर्बादी हिननि माण्हुनि कई। शेरशाह सूरीअ खां शिकस्त खाई हिमायूं जॾहिं सिंध में आयो, उन वक़्तु मिर्ज़ा शाह हसन अरगून सिंध जे गाज़िब हाकिम सॼी सिंध मुल्क जे अवाम खे मुल्क जे वीरानीअ जो हुकुम ॾिनो त मता शेरशाह सूरीअ खे कुझु मिले। हुननि सिंधी माण्हुनि खे हुकुम कयो त फ़सुल तबाह करे छॾियो, जेका अनाज आहे उनखे साड़े छॾियो। माना जेकॾहिं को बि हारी कंहिं बि क़िस्म जे अन्न जी पोख कराईंदो हो त अरगून बादशाह उन हारीअ जी जेरे खल लहराए छॾींदो हुयो, उन में बुह भराए छॾींदो हो। माना इहे कारवायूं थींदियूं हुयूं। अहिड़ी कहिड़ी हुकम सबबि सॼी सिंध जेका ज़रई मुल्क हो वीरान थी वियो, ॾुकार अची वियो। ॾुकार मुल्क जो जंहिं ॾुकार सबबि हज़ारे माण्हू मरिया। हिकु तरफ़ हमले आवरनि जे तरारुनि जे घावनि सबबि, नेज़नि जे घावनि सबबि हज़ारे माण्हू मरिया, ॿिए पासे ॾुकर में हज़ारे माण्हू मरिया। माना अरगून दौर जेको हुयो सिंध लाइ कंहिं क़यामत खां घटि न हुयो। हिननि माण्हुनि संसार छा कयो? माना ग़ुलामी केॾी ज़िलत, ग़ुलामी केॾी गार। जेके देश ग़ुलाम हूंदा आहिनि उन्हनि खे हर विख ते ज़िलत खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे। उन्हनि खे हर विख ते पंहिंजे पुटनि जा जनाज़ा कुलनि ते खणणा पवंदा आहिनि। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त।